वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथल जी दहशतगर्दी टोड़ अदालत में सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर पेश थी करे अदालत खे केस बाबति आगाही ॾिनी। ब्लाइंड केस आहे। शक जी बुनियाद ते 3-4 माण्हू तहवील में वरिता विया आहिनि। जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर जो इहो चवणु हो जेके बि क़त्ल में मुलविस जवाबदार हूंदा खेनि गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वेंदो। केस बाबति मुकमल रिपोर्ट्स ईंदड़ ॿुधणी ते पेश कयूं वञनि। अदालत जो इहो चवणु हो अदालत केस जी वधीक ॿुधणी 6 जून ताईं मुलतवी करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथेलो जी दहशतगर्दी टोड़ अदालत में सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, जंहिंमें जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर पेश थी अदालत खे केस बाबति आगाही ॾिनी। जांच ऑफिसर जो चवणु हो त ब्लाइंड केस आहे। शक जी बुनियाद ते 3-4 माण्हू तहवील में वरिता विया आहिनि। ज़ुल्फ़कार महर जो चवणु हो त जेके बि क़त्ल में मुलविस जवाबदार हूंदा खेनि गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वेंदो। केस बाबति मुकमल रिपोर्ट्स ईंदड़ ॿुधणी ते पेश कयूं वञनि। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथेले मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मीरपुर माथेलो में अंत वारी अदालत है दहशतगर्द जंहिंमें शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस वारे मामले ते अॼु जेको आहे ॿुधणी थी आहे, जंहिंमें जांच ऑफिसर आहे दाद अधिकारी SHO ज़ुल्फ़कार महर अदालत में पेश थियो। उनमें अदालत पारां उनखां जेके ख़ासि तौर ते जेके रिपोर्ट्स आहिनि उहे घुरी वियूं। रिपोर्ट्स अणपूरी हुअण जे करे तारीख़ जेका आहे ईंदड़ ॿुधणी जेका 6 तारीख़ रखी वई आहे, उनमें जेको अदालत पारां जांच ऑफिसर के सख्त हिदायतूं जारी कयूं। ईंदड़ ॿुधणी ते जेके मेन जेके रिपोर्ट्स आहिनि जेके उहे अदालत में पेश कया वञनि या सर्टिफिकेट या जेके सैंपल्स वरिता विया हुआ उहे उन जांच ऑफिसर चयो त असां जेके न्याय वारदात तां जेके पिलोट जेके मिटी या उन सां गॾोगॾु जेके खोल हथ या नी या जेके ॿियूं जेके घुर्बल शयूं जेके हुयूं उहे असां ओॾे लेबोरेटरी मोकिलियूं। ईंदड़ ॿुधणी ते अदालत पारां इहो उनखे हुकुम हकाम जारी कयो। ईंदड़ ॿुधणी ते असांखे जेके इहे तमामु रिपोर्टूं पेश कयूं हुयूं पेश कयूं आहिनि, पर हुन जांच ऑफिसर ते ॻाल्हि थी हुन चयो त इहो ब्लाइंड केस आहे। हिन वक़्तु केस में कहिड़ी अख़बार न थी सघी। असां कोशिशि कयूं पिया त जीअं तमामु जल्द जेके मेन जवाबदार उन ते पहुची वञूं। कुझु जवाबदार पिण गिरफ़्तार कया विया आहिनि शक जे बुनियाद ते, पर अदालत पारां अॼु जांच ऑफिसर खे इहे सख़्त हिदायतूं जारी कयूं आहिनि त ईंदड़ ॿुधणी ते जेके समूरी घुर्बल रिपोर्ट्स आहिनि उहे अदालत में पेश कयूं वञनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।